औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरेजो। अॼु 26 मार्च 2025 जो ॾींहुं आहे। असांजो मौज़ू आहे आरिजा क़ौम जे हिक पाड़े मुबारक अली आरिजे जे नस्ल जो शजरो बयानु करणु। मुबारक अलीअ खे ॿ पुट आहिनि, महमूद अली, अर्स महमद। महमूद खे 3 पुट आहिनि, मुबारक अली, मोहम्मद मूसा, मोहम्मद कोडल। अर्स महमद खे 1 पुटु आहे, मोहम्मद सिद्दीक। मोहम्मद मूसा खे 3 पुट आहिनि, ज़मीर हुसैन उर्फ मांधाणी, अमीर बख्श, महमूद अली। मोहम्मद कोडल खे 2 पुट आहिनि, वाहिद बख्श, घणी बख्श। मोहम्मद सिद्दीक खे 5 पुट आहिनि, मोहम्मद इस्माइल उर्फ हाजी, अली गोहर उर्फ बादशाह, गुलाम शबीर। ज़मीर हुसैन खे 2 पुट आहिनि, ज़हीर अली, सईद अली। अमीर बख्श खे 1 पुटु आहे, अब्दुर्रहीम। महमूद अलीअ खे 1 पुटु आहे, गुल। वाहिद बख्श खे 2 पुट आहिनि, वहीद अली, रमीज़ अली। धणी बख्श खे 2 पुट आहिनि, इम्तियाज़ अली, मुदस्सिर अली। मोहम्मद बचल खे 1 पुटु आहे, मोहम्मद शरीफ। गुलण खे 3 पुट आहिनि, अमजद, फैज़ मोहम्मद। हाजीअ खे 1 पुटु आहे, गुलाम हुसैन। अली गोहर उर्फ बादशाह खे 3 पुट आहिनि, जावेद, राबेल, वसीम। गुलाम शबीर खे 3 पुट आहिनि, साजिद अली, अली शेर, काइम। मोहम्मद शरीफ खे 4 पुट आहिनि, अली शेर खे 1 पुटु आहे, अदनान अली। काइम अलीअ खे 2 पुट आहिनि, प्यास, गुलशेर। फैज़ मोहम्मद खे 1 पुटु आहे, गुलण उर्फ सुहेल। जज़ाकल्लाह।